जांच करण जे लाइ मां तोखे हिकिड़ो ॾींहुं ॾियां थो ऐं मूंखे पक्की जांच करे ॾे त इहो जाबिर ऐं क़ासिम किथे लिखियल आहिनि ऐं कंहिं वटि हिननि पनाह वरिती आहे। छो त उन्हनि जी जांच मां करे थो वठां। बहरहाल तव्हां रूंडे वारनि जे बारे में छा सोचियो आहे? रूंडे खे आज़ादु छॾे ॾे। हू जाबिर वारनि जो अंजाम ॾिसी पाण ई ख़ौफ़ में ई मरी वेंदो। सिको सोणी एतिरी सस्ती नाहे। जेकॾहिं सोणी तुंहिंजे हथनि मां हली वई न त तूं ॾाढो पछताईंदे। तुंहिंजे वञण सां मूंखे को बि फ़र्क़ु न पवंदो सोणी। मां तुंहिंजे पूरे ख़ानदान सां नफ़रत कंदो आहियां, पूरे ख़ानदान सां। तुंहिंजो ख़ानदान मुंहिंजे भाउ वलू जो क़ातिल आहे। अचण जे चाकर खान खे भली केतिरी बि पलटून वठी थिए, हिकिड़े हिकिड़े खे गोलनि सां परूण कंदुसि। सॼी ट्रक लाशनि जी मोकिलींदोसांसि। अदा मां चाहियां थो त सावल जीअं अस्पताल खां ॿाहिरि निकिरे न त पहिरियां हाली उनखे पूरो कई। जेकॾहिं उहो ठीकु थी वियो त इहो चाकर खान जे माण्हुनि खां वधीक असांजे लाइ ख़तरनाक थी वेंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।